नमस्ते। अॼु जे हिन अंजुमन में तव्हां सभिनी हाज़िरिन जो हार्दिक स्वागत आहे। सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन जे तरफ़ां हिन सिंधी सर्विस प्रोग्राम में असीं तव्हांजी हाज़िरी था कयूं। मुंहिंजा दोस्तो, सिंध जे अज़ीम शाइर लाखीणे लाल शाह अब्दुल लतीफ़ भटाई जे शहर में अचे थो त नमी खमी निहार तूं ॾमुर ॾोलाई। तव्हांखे हमेशह सभ सां सुठी भावना सां ऐं प्यार मोहब्बत सां हलंदव त सुख पाईंदव। जेकॾहिं गुस्सो ऐं कुझु कंदा त शायदि उन तकलीफ़ुनि जे भंवर में तव्हां पइजी वेंदा। ऐं साॻे ई नमूने सिंधीअ में बि हिकु चवणी आहे असांजे वॾड़नि जी, असांजे बुज़ुर्गनि जी, त ॾुधे वधे पुटे वधे पर मने न वधे। सो मुंहिंजा दोस्तो, सिंध जे मुफ़कर या असांजे विद्वाननि ऐं असांजी रीतियुनि रवाजनि ऐं असांजे समाज हमेशह असांखे इहो यादि ॾियारायो आहे, इहा सिख्या ॾिनी आहे ऐं इहो असांखे अहसासु पियो ॾियारायो आहे त इंसानु केतिरो बि बुलंदीअ ते पहुची वञे, केतिरियूं बि कामयाबीअ जूं मंज़िलूं हू तइ करे, पर तॾहिं बि हुनखे मने वधणु न घुरिजे। हमेशह पंहिंजा पेर धरतीअ में खुपाए हलणु घुरिजे। केतिरा बि ऐशो आराम जा साधन हुजनि, केतिरो बि असांखे सुख आराम हुजे, पर जीअं असां निवड़ी हलंदासीं त सुख पाईंदासीं। मुंहिंजा दोस्तो, हमेशह असांखे पंहिंजे धरतीअ सां ऐं पंहिंजे समाज सां पाण खे जोड़े हलणु घुरिजे। ऐं इन ई शाइरीअ जो असांजे शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरी ऐं असांजे वॾड़नि जे जेके सखन आहिनि, जेके कौल आहिनि, उन ते असांजे भाउ पूरी पैरवी कई आहे, जेको अॼु असां सां गॾु हिन अंजुमन में आहे। मुंहिंजा दोस्तो, हिकिड़े नंढे ॻोठ मां अचनि था पिया, हिकिड़े रतलाम इंदौर जे पासे में उन हिकिड़े नंढे ॻोठ मां उहे अचनि था पिया ऐं हिकिड़े मिडिल क्लास फैमिलीअ सां उन्हनि जो वास्तो आहे। पर हुननि पंहिंजे इल्म अकुल, पंहिंजे औरचाई ऐं पंहिंजे महिनत सां ऐं पंहिंजूं सभई सलाहियतूं जेके आहिनि उनखे कमु आणींदे हिकु ऊचो मक़ाम हासिलु कयो आहे। पंहिंजी जेका फाइनेंशियल पोज़ीशन आहे या जेको माली हालतूं आहिनि, उन में काफ़ी मंज़िलूं अॻियां तइ कयूं आहिनि। उन जे बावजूदि बि, कामयाबियुनि जे बावजूदि बि, हिकु बुलंदियूं माणण जे खां पोइ बि हुननि हमेशह पंहिंजो वजूद, पंहिंजी ॿोली, पंहिंजे समाज, पंहिंजे जातीअ सां पाण खे ॻंढे रखियो आहे। ऐं अहिड़ा ई माण्हू, अहिड़ियूं ई शख़्सियतूं असांजे नाज़ जे क़ाबिल आहिनि। असांजो समाज उन्हनि ते नाज़ करे थो। मुंहिंजा दोस्तो, छाकाणि त हू पंहिंजो पाण खे विसारे समाज जी ओन कनि था, समाज लाइ सोचनि था। त अचो असां मिलूं अॼु जे असांजे हिन अंजुमन में आयल भाउ रमेश मनसुखानीअ सां। साईं, तव्हांजो स्वागत आहे। महिरबानी, तव्हां हिते आया। रमेश जी, सभ खां पहिरीं मां इहो पुछणु चाहींदुसि त तव्हांजा वॾा सिंध में किथे रहंदा हुआ? सभिनि खां पहिरीं मां तव्हांजो शुक्रिया अदा थो करणु चाहियां कि तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो हिते सर करायो। तव्हां उन क़ाबिल आहियो, तॾहिं तव्हांखे घुरायो वियो आहे। तव्हांजो वॾोपन आहे। असां सिंध में नवाब शाह जा आहियूं ऐं असांजा पिता ऐं पिता जा पिता जेके हुआ उते ज़मीनदार किसानी, उते मोस्टली असां सिंधी सभु ज़मीनदार हुआसीं, ज़मीनदार उते हुआसीं, छाकाणि ज़मीनूं वठंदा वेंदा असांजा वॾा जेको कमाईंदा। त उहो ई कमु हो। पार्टीशन जे टाइम ते 1947 में असां हिते आयासीं ऐं ॿियो आयासीं कीअं, सभिनी जी हालति ऑलमोस्ट साॻी आहे। ऐं ॿियो पहिरीं आयासीं आगरा, हुतां त उहो दर्दनाक हादसो जेको थियो विरहाङे जो, जंहिंमें असांखे पंहिंजी अबनि जी ज़मीन छॾणी पई, उनजो तव्हां कंहिं इतिहास या कंहिं स्कूल या कॉलेज में पढ़ियो आहे या तव्हांजे वॾड़नि कुझु अहवाल ॿुधायो भई कीअं, कहिड़नि तकलीफ़ुनि मां असां गुज़रियासीं? कुझु त किताबुनि में पढ़ियो आहे, पर असांजे फादर साहब उहो ॿुधाईंदा आहिनि कि कीअं हालात हुयूं, छा कमु कीअं कंदा हुते 1947 में कीअं थियो, कीअं हिते आया, हिते अची पोइ उन्हनि जी शादी वग़ैरह थियूं। अच्छा, तव्हांजे पिता साहिब हिते अची शादी कई? हा, उहे ओॾी महिल जेॾीमहिल आया उहे 12-13 साल जा हुआ। अच्छा, ओके। हिते आया, उन पोइ 53 में शादी थियूं। त उहो तकलीफ़ूं त ॿुधाईंदा आहिनि, उते छा छा तकलीफ़ूं थियूं, कीअं थियूं, जेकी ॻाल्हियूं थियूं सभु छॾे आया। हिते जेको असां शरणार्थी थी रहियासीं, असांखे राशन ते दवाऊं बि मिलंदियूं त कपिड़ो बि मिलंदो हो ऐं बदतर हालतुनि में रहण जी जॻह ई कान हुई।
तव्हां बि पहिरीं उल्हासनगर सां को वास्तो रहियो? न, उल्हासनगर जो रस्तो कान्हे। असां आयासीं हुतां राजस्थान पासे मीटर गेज सां। अच्छा। त पहिरीं आयासीं पंहिंजो आगरा। आगरा? हा। आगरा खां पोइ त वापसि अॻियां आयासीं जावरा, हिकु नंढी जॻह आहे रतलाम डिस्ट्रिक्ट में, मध्य प्रदेश में, इंदौर जे भरिसां। त उते आयासीं। उते नंढो कमु शुरू कयो अची उते मुंहिंजा फादर। पहिरीं जावरा में हिकिड़ी शुगर मिल हूंदी हुई जी, उन में उन्हनि पहिरीं नौकिरी शुरू कई। ओके। 1953-54 में ओॾी महिल जावरा शुगर मिल वॾी कंपनी हूंदी, काफ़ी वॾी कंपनी हूंदी हुई, उते शुरू कयूं। त उहे उते केमिस्ट हूंदा हुआ उन शुगर मिल में। ओके। हा। उन खां पोइ असांजे जनम खां पोइ उन्हनि थोरो बिज़नेस शुरू कयो, किराने जो बिज़नेस शुरू कयूं। किराने बिज़नेस में ठीकु ठाक हलिया। पोइ धीरे धीरे ईअं शुरूआत थियूं। न मतिलबु काफ़ी धंधा उन्हनि खे चेंज करणा पिया, सेटल थियण लाइ। आख़िरी शायदि उन्हनि अनाज जो धंधो कयो। हा, पहिरीं किराने मां करे पोइ अनाज जो कमु कयूं। उन में मां बि उन सां गॾु थियोसि। 1969 में मुंहिंजो जनमु थियो 1956 में। 1969 में मूं उन्हनि खे 13 साल जी उमिरि में मूं उन्हनि खे शुरूआत कई। अच्छा, तव्हां पढ़ाईअ सां गॾोगॾु? हा, पढ़ाई सां गॾु मूं उन्हनि सां गॾु शुरूआत कई। त पोइ ओॾी महिल फैमिली जो पार्टीशन वग़ैरह थियो, भाउर वग़ैरह अलॻि अलॻि थिया, त मुंहिंजे फादर ई मां ॿिन्हिनि गॾु कमु शुरू कयो। साॻियो अनाज जी? हा, ओॾी महिल अनाज जी बिज़नेस शुरू कईसीं। उन खां पोइ 1976 में असां पॉलीथीन पाइप ठाहिणु शुरू कयो। उहो मूं कमु शुरू कयो। त तव्हांखे छा लॻो की अनाज जो जेको धंधो आहे, ईअं त जीअं तव्हां चयो सभिनी परिवारनि में घणो करे इहो ॾिठो वियो आहे त माउ पीउ जे गदीअ ते या माउ पीउ जे धंधे वापार खे अॻियां ॿार वधाइनि था, त तव्हांखे हुन में स्कोप घटि लॻो? न, स्कोप सुठो लॻियो, सुठो मज़ो ईंदो, पर मूंखे थोरो कुझु वधीक करिणो हो। भई मैन्युफैक्चरिंग कंपनी हुजे, थोरो चेंज, थोरो हटके कयूं, थोरो इहो। उन हिसाब सां 1976 में 1975-76 में असां पॉलीथीन पाइप ठाहींदासीं उन ज़माने में। उहो शुरू कयो ओॾी महिल। पोइ धीरे धीरे पोइ अॻियां वधियासीं त पोइ ॿी बिज़नेस शुरू कयोसीं। त हीअ जेका मन इंडस्ट्री आहे, उन जो कॾहिं पायो वेंदो? मन इंडस्ट्री असां 1988 में मेन इंडस्ट्री पई। ओके। हिन साल तव्हां हिते सॾु कयो आहे, असां 25 साल हींअर सेलिब्रेट पिया कयूं। कंपनी 25 सालनि जे तव्हांजे हिन एम्पायर खे खड़ो कयो आहे, उन लाइ बेहदि तव्हांखे मुबारक हो। थैंक यू साईं। 1988 में असां शुरू कई मैन इंडस्ट्रीज़। उन खां पहिरीं असां स्टील जी ट्रेडिंग कंदासीं। 1980 खां वठी अनाज जो बिज़नेस थोरो घटि थियो। 1980 में स्टील जो बिज़नेस शुरू कयोसीं। पॉलीथीन पाइप जो कमु कंदासीं, स्टील कमु। पोइ वरी 1988 में मैन इंडस्ट्री शुरू कयोसीं। असां एल्यूमिनियम प्रोफाइल ठाहींदासीं। ओके। असां इहो प्लांट विधो इंदौर में, इंदौर जे भरिसां पीथमपुरा उते विधो 1988 में। त 1988 में प्लांट विधोसीं। 1990 में पब्लिकली लिस्टेड कंपनी ठही थी, प्रोडक्शन वग़ैरह शुरू कयोसीं। 1988 खां 2013 ताईं 25 साल जेको सेलिब्रेट कयूं पिया, त एल्यूमिनियम प्लांट हो जेको असां हींअर 2 साल पहिरीं डिस्पोज कयोसीं। उन खां पोइ असां पाइप ठाहिणु शुरू कयासीं। स्टील जा पाइप, स्पेशल स्टील ग्रेड जा पाइप ईंदा आहिनि। इहे पाइप जेके कमु ईंदा आहिनि, सभु ऑयल एंड गैस जी ट्रांसमिशन लाइन जेकी आहे उन में कमु ईंदा आहिनि। ओके। ॾाढी टेक्निकल फील्ड आहे, छोकी सभु बायर्स जेके आहिनि सभु गवर्नमेंट, वॾा अदारा गवर्नमेंट जा आहिनि। जीअं ONGC, गैस अथॉरिटी ऑफ इंडिया, जेको ऑयल कढंदा आहिनि, इहा ऑयल उन ट्रांसफर कंदा आहिनि। त उहे त असां हिनखे चवंदा आहिनि क्रॉस कंट्री पाइप लाइन। ओके। मतिलबु हिकिड़े शहर खां ॿिए शहर में जेकी वॾी पाइप लाइन वेंदी आहे उन में आहे। इन में ॾाढो वक़्तु लॻंदो आहे गवर्नमेंट जी कंपनियुनि खां अप्रूवल मिलण में। माना ऑर्डर मिलण में की इन कंपनीअ खे एस्टेब्लिश करण में टाइम लॻो? न, ऑर्डर त मिलणु ॾाढी परे जी ॻाल्हि थी। अच्छा, पहिरीं त इन इंडस्ट्री खे त अप्रूवल हुननि जो की भई जेके तव्हांजा इक्विपमेंट आहिनि, जेको तव्हांजो प्रोसीजर आहे, जेकी तव्हां क्वालिटी ठाहींदा आहियो, उहा असांखे सूट थींदी न थींदी, त तव्हांखे असां टेंडर बि ॾियूं न ॾियूं। ऑर्डर त परे जी ॻाल्हि थी। त उन में ॾाढो वॾो टाइम लॻंदो आहे। जीअं सम्झो साल खां वठी 5 साल ताईं सिर्फ़ु अप्रूव थियण लाइ साल खां 5 साल ताईं लॻंदो आहे टाइम। त उन में ॾाढो टाइम कंज्यूम थींदो आहे। उहो टाइम ॾाढो क्रुशियल थींदो आहे ज़िंदगीअ में। उन में अगरि न संभलिया त जेको ख़र्चु थियो आहे, जेका इन्वेस्टमेंट थी आहे, वॾो व्याज वग़ैरह माण्हू जेको बि इंडस्ट्री ठाहिण में जेको बि लॻे थो, महिनत ऐं पैसो। ऐं
असांजो चाहो कि नॉन टेक्निकल, असां टेक्निकल माण्हू त फासूं कान। मुंहिंजो ऐं मुंहिंजो नंढो कंहिंजी भाउ त सपोर्ट वरिती हूंदव न, टेक्निकल माण्हू न हुया, इहो ख़्यालु जॾहिं आयो त कुझु सोचे करे? हा, इहा ॻाल्हि त बराबरि आहे। 1988 मुंहिंजे कयो, असां शुरू कयो त मां, मुंहिंजो बैंकुनि सां रिलेशन सुठो हूंदो त मूं चयो कि भई असांखे ॿियो कुझु डाइवर्सिफाइड करिणो आहे। त कंहिं माण्हू चयो बैंक वारे, भई हीउ प्रोडक्ट आहे, तव्हां ॾिसो ॾाढो इंडिया जो भविष्य सुठो आहे, दुनिया जो भविष्य सुठो आहे, त तव्हां रिसर्च ऐं सर्वे कयो, तव्हांखे सुठो लॻे त अॻियां वधिजो। असां सर्वे कयो, मूंखे सुठो लॻियो, असां आपस में घर में ॻाल्हायो, पोइ शुरू कयो। मां ऐं मुंहिंजो नंढो भाउ ॿई गॾु कमु कंदासीं। पर असांखे ओॾी महिल इहा ख़बर कान हुई कि कस्टमर जे अप्रूवल में असांखे हेॾो टाइम लॻी वेंदो। त 5 साल घणी तकलीफ़ूं ॾिठीसीं, छोकी जंहिं वटि वञूं चए कि भई असां ईंदासूं, तव्हां वटि ऑडिट कंदासूं, तव्हांजो प्लांट विजिट कंदासूं, पोइ ॾिसंदा हुन में छा छा ठीकु आहे कान्हे ठीकु आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी थी, असांजी जेके इक्विपमेंट हुआ सभु सुठी हाई क्वालिटीअ जा हुआ, उन में का दिक़त कान हुई। ऐं असांजे हिन में कोलोबरेटर स्विस कंपनी हिकिड़ी होसलर आहे, उहो असांजी इक्विटी पार्टनर हो। 7% इक्विटी हुन कंपनी जी हुई, 6.5% इक्विटी हुन कंपनी जी असांजी कंपनी में हुई। उहा स्विस कंपनी खां असांखे काफ़ी सपोर्ट मिलियो, टेक्निकल वग़ैरह। त धीरे धीरे ईअं वधियासीं। 1990 में कंपनी लिस्टेड थी, मेन एल्यूमिनियम लिमिटेड जे नाले सां। पोइ धीरे 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 मेन इंडस्ट्री इंडिया लिमिटेड थी 1995 में। पोइ धीरे 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 वधंदा वियासीं। पोइ हिकिड़ी इंडस्ट्री थी, पोइ ॿी थी, 3 यूनिट आहिनि हींअर। त हाणे धीरे धीरे हींअर शायदि तव्हां ॿाहिरि बि UK या UAE में उते बि कुझु ऑफिसिस वग़ैरह खोली? हा, असां दुबई में 1990 में असांजी ऑफिस खुली। असांजो वेयर हाउस हूंदो हो, हितां इंडिया मां माल वेंदो हो, त वेयर हाउस करे असां स्टॉक ऐं ट्रेड कंदासीं हुते। ऐं उन सां ॿिया बि घणेई माल हुते इम्पोर्ट कंदासीं 1990 में UAE में। उन खां पोइ 1993 में असां यूनाइटेड किंगडम में लंडन जे भरिसां असां ऑफिस वरिती, वेयर हाउस हुते बि कमु कयो। हींअर असांजो दुबई में ऑफिस आहे, ऐं हींअर असांजो अमेरिका में असां हींअर कमु चालू कयो आहे। असां 3-4 साल थिया आहिनि, असां उते बि कमु हींअर कयूं पिया। उते बि असां इन पाइप इंडस्ट्री रिलेटेड कुझु जंहिंखे चवंदा आहिनि वैल्यू एडेड प्रोडक्ट्स, असां उन कम में लॻिया पिया आहियूं। उते रिस्पॉन्स ठीकु आहे? हा, उते रिस्पॉन्स ठीकु आहे। असांजो हींअर ॾिठो वञे त असांजी जेको बिज़नेस आहे उन में एक्सपोर्ट असांजो वधीक आहे काफ़ी। अच्छा। हा, 70-75% असांजो करीब एक्सपोर्ट थी वेंदो आहे। हिते इंडिया में 25% जी? हा, इंडिया में 25% कंजम्पशन थींदो आहे। इहे गैस अथॉरिटी ऑफ इंडिया, इंडियन ऑयल, IOCL, BPCL, HPCL असांजा ऑयल एंड गैस कंपनियूं। साइमल्टेनियसली मुंहिंजो फादर कंस्ट्रक्शन जे कम में हो। अच्छा, तव्हां जॾहिं हीअ इंडस्ट्री विधी तॾहिं तव्हांजा पिता साहिबु हयात हुया? हा हा। इहे संभालींदा सिर्फ़ु तव्हां ऐं तव्हांजो ब्रदर? हा, मां मुंहिंजे ब्रदर संभालियो। मुंहिंजो फादर त गॾु शुरू खां वठी मुंहिंजे सां गॾु 2 साल पहिरीं गुज़ारे विया। त 1984-83 करे हुननि कंस्ट्रक्शन जो कमु शुरू कयूं। पहिरीं 1-2 बिल्डिंग ठाहींदा। हाणे फादर न रहिया त मुंहिंजो पुटु संभालियो आहे कमु। हाणे उहो कमु करे पियो कंस्ट्रक्शन जो। त असांजी कंस्ट्रक्शन जी कंपनी बि आहे मेन इंफ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड, जेके काफ़ी कमु मुंहिंजो पुटु संभालींदो आहे। 1980 में मां बॉम्बे आयुसि। अच्छा, तेसिताईं तव्हां किथे हुया? तेसिताईं मां रतलाम में हुउसि। 1980 ताईं? हा। ऐं 1980 में मुंहिंजो भाउ, नंढो भाउ जगदीश, उहो इंदौर शिफ्ट थियो। त 1980 खां वठी 1988 ताईं ट्रेडिंग वग़ैरह कंदासूं। मां बॉम्बे मां कंदो हुउसि, इंदौर में कंदो हुओ, पर ॻाल्हि घर साॻियो हो त स्टील ट्रेडिंग कंदासूं। काफ़ी सिखियो स्टील मां। त उन हिसाब सां ई असांखे स्टील पाइप्स, त हाइड्रोकार्बन सेक्टर में, ऑयल एंड गैस में कीअं ऑयल ट्रांसफर, पर काफ़ी टेक्निकल हो। असां टेक्निकल माण्हू न हुआसीं। जॾहिं लॻाईसीं फैक्ट्री त असांखे 200 इंजीनियर रखणा पिया। 200 इंजीनियर। टोटल स्टाफ घणो जंहिंमें 200 ख़ाली इंजीनियर हुजनि? ओॾी महिल 500 माण्हू हुआ। अच्छा। त ओॾी महिल 150-200 इंजीनियर रखणा पिया। इंजीनियर मतिलबु डिप्लोमा होल्डर, डिग्री होल्डर। हींअर असां वटि टोटल स्ट्रेंथ करीब आहे 2300 माण्हू। जंहिंमां करीब 300 खां 400 इंजीनियर। हींअर इंडस्ट्री उते ई आहे जिते तव्हां ओरिजिनली विधी हुई? ओरिजिनल हिकिड़ी उते आहे, हिकिड़ी ॿी अंजार में आहे। अंजार में बि असां विधीसीं। भूकंप आयो उते गुजरात में, जॾहिं कच्छ में 2001-2 में, उन खां पोइ असां हुते विधीसीं। छोकी एक्सपोर्ट असां वधीक त एक्सपोर्ट लाइ असां हुते विधीसीं, ऐं डोमेस्टिक मार्केट में असां इंदौर जे आसपास पूरी कंदासीं। हेड ऑफिस कंपनी बॉम्बे आहे।
हाँ इंटायरली टोटली नओं बिज़नेस जूं ॻाल्हियूं कयूं. एक्चुअली तव्हांजो तालीम त मां सम्झां थो इकोनॉमिक्स में तव्हां पोस्ट ग्रेजुएशन बि कई आहे, गोल्ड मेडलिस्ट आहियो, पर लॉ खे बि तव्हां ध्यानु ॾिनो. लॉ छो पढ़ियो, उनजो कुझु वजह के शौक़ु खां सिर्फ़ु? न, मूंखे शुरू खां ॾाढो शौक़ु हूंदो पढ़ाई. मां एक्चुअली चाहींदुसि मां बिज़नेस खां सवाइ मां पढ़ाई में थोरो अॻियां वधां, पर दिक़त छा हूंदी हुई कि सच ॻाल्हि इहा आहे कि पैसा कॉन्वेंट स्कूल जा हुआ कान. अच्छा. हा, मुंहिंजे फादर खे मूं ॾाढी रिक्वेस्ट कई कि भई कॉन्वेंट स्कूल में मां पढ़णु थो चाहियां, त चईं भई तो एॾी फीस त आहे कान, तो पढ़ंदे कीअं. त जेको रिवाजी स्कूल थींदो आहे, म्यूनसिपलिटी स्कूल या जेको उन धीरे 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 पढ़ियासीं, सरकारी स्कूल उते पढ़ियासीं. पर मुंहिंजे भाउ खे मूं ज़रूरु पूरी कोशिशि कई कॉन्वेंट में भर्ती कयां, जो मूं पूरी कोशिशि कई जॾहिं मां थोरो वॾो थियुसि. उन खां पोइ मुंहिंजी इकोनॉमिक्स में रुचि हुई त मूं इकोनॉमिक्स में MA कयो. इकोनॉमिक्स त हर बिज़नेस में, हा, हर में उहो ज़रूरी आहे. लॉ में मूंखे ॾाढी शुरू खां रुचि हूंदी हुई त लॉ कई. लॉ करण सां छा फ़ाइदो आहे कि बिज़नेस में ॾाढो सपोर्ट थो मिले. मतिलबु पंहिंजो जेको सोचण जो तरीक़ो आहे मटिजी थो वञे. भई इकोनॉमिक्स सोचूं था, इकोनॉमिक्स पंहिंजे धंधे बचाइण लाइ, ॿिए कंहिंखे ख़राबु करण लाइ न, पंहिंजे धंधे बचाइण लाइ. अॼु जेतिरियूं सरकारी तकलीफ़ूं आहिनि या ॿियो कुझु बिज़नेस खे, त उहो हिकिड़ो तव्हांखे जेकॾहिं नॉलेज आहे लॉ जो, त उहो सुठी ॻाल्हि. बसि उहा ई ॻाल्हि आहे कि उन हिसाब सां ॾाढी सपोर्ट थी मिले. ऐं ॾिसो सुठो बि लॻंदो हो करण में, असांखे सुठो लॻियोसीं. हाणे उहा ज़िंदगी सुठी ॻाल्हि आहे, अॼु हेल्प थी करे हर जॻह ते. त तव्हां इहो जेको सॼो एम्पायर ठाहियो, एतिरी महिनत कई, 1980 में त तव्हां अलॻि सां इहा इंडस्ट्री विधी, पर उनखां अॻु पंहिंजे पिता साहिब सां 1969 खां ॾिसाई. त इन में कष्ट कशालनि में किथे तव्हां नर्वस थिया या किथे अहिड़ो महसूसु थियो त हीअ ज़िंदगी कीअं हलंदी, हेतिरी तकलीफ़ूं? छाकाणि तव्हां इहो ॿुधायो त एतिरा पैसा बि कोन हा त कॉन्वेंट स्कूल में तव्हां दाख़िला वठी सघो. बिल्कुलु, उहा बिल्कुलु सची ॻाल्हि आहे कि ओॾा पैसा त हुआ कान जो पढ़ी सघूं. पर जॾहिं असां कमु कयोसीं, सुठो कमु हूंदो, पर जॾहिं असां इंडस्ट्री में वियासीं त ख़बर कान हूंदी कि एॾी तकलीफ़ूं आहिनि, कि एॾी तकलीफ़ूं थींदियूं. 1992-93 में ॾाढो निराश थी वियासीं. ॾाढी बाज़ारि ख़राबु थी वयूं हुयूं, ॾाढी तकलीफ़ूं हुयूं, पर कमु कयोसीं महिनत सां, अॻियां वधी वियासीं. ऐं वधीक ॻाल्हि चवणी न खपे, पर 1988 खां 2013 25 साल थी विया. असांजी मेन इंडस्ट्री इंडिया, कुझु कंपनियुनि में हिकिड़ी अहिड़ी कंपनी आहे जे पुठियां मुड़ी कान ॾिठो आहे. 25 साल में असांजी बैलेंस शीट में प्रॉफिट ई आयो आहे, लॉस हिकु दफ़ा बि न आयो आहे. हालांकि तकलीफ़ ॾाढो ॾिठी, तकलीफ़ ॾिठीसीं, प्रॉफिट किरी पियो, वरी ठीकु थी वई कंपनियूं. त तकलीफ़ूं त 92, 93, 94 में घणी ॾिठीसूं, पर धीरे धीरे सभु दूर थी वियूं. 1988 खां पोइ छलांगू लॻाए करे सक्सेस पाती आहे. माना जेको कुझु माण्हू माना 50-100 सालनि में पाइनि था, उहो थोरनि सालनि में पाती आहे. ऐं हर हिकु कामयाबु मंज़िल ते तव्हां जॾहिं पहुता आहियो, त उन वक़्तु छा अॻियां अञा हासिलु करण जी तमन्ना दिमाग़ में रही, दिलि में रही कि अञा अॻियां वधिणो आहे, या कंहिं स्टेज ते अची करे इहे बि महसूसु कयो त न हाणे बसि हाणे ठीकु आहे? ॾिसो, मां त पहिरीं सभिनि खां पहिरीं शुक्रगुज़ार आहियूं असांजे माउ पीउ जा, जंहिं हर वक़्तु असांखे आशीर्वाद ॾिनो ऐं सहयोग ॾिनो कम में कि भई अॻियां वधो. असांजे पिता साहिबु बिज़नेस में गॾु हूंदा हुआ, त उन्हनि ॾाढो सहयोग कयो. ऐं असांजा शेयर होल्डर, उन्हनि बि ॾाढो असांखे सहयोग कयो हर वक़्तु. ठीकु आहे, 25 साल में कुझु साल थधा हूंदा, कुझु साल ॾाढा सुठा हूंदा. कॾहिं डिविडेंड ॾाढो सुठो मिलियो, कॾहिं घटि मिलियो, पर हमेशह सुठो मिलियो. त उहे असां सां गॾु आहिनि, उहा असांजी ताक़त आहे. असांजे कमु असांखे ईमानदारी सां करिणो आहे, अॻियां वधिणो आहे. अॻियां घणेई प्रोग्राम अॻियां वधणा आहे ज़िंदगीअ में. तव्हां माण्हुनि जो आशीर्वाद, मतिलबु समुंदर सभिनी नदियुनि खे समाइण खां पोइ बि प्यासो रहे थो, अञा उनखे प्यास रहे थी. तव्हांखे बि अञा का प्यास आहे कि अञा इंडस्ट्रीज़ वधायूं, अञा अॻियां वधूं ऐं दुनिया में अञा असांजो रुतबो वधे? बिल्कुलु आहे, रुतबो वधे. मां इहो थो चवां, मां हिकिड़ी ॻाल्हि थो चवां, वधण जी तमन्ना रुगो पैसे सां कान थींदी आहे, हिकु पंहिंजी तसली जी ॻाल्हि थींदी आहे. कमु त करिणो आहे, बराबरि. जेसि ताईं हथ फेर सभु ठीकु ठाक आहिनि, तेसि ताईं कमु करिणो आहे. त सहयोग शेयर होल्डरनि जो, मार्केट जो, तव्हां माण्हुनि जी आशीष ऐं ॿियो सहयोग, उन हिसाब सां अॻियां त वधिणो आहे, अॻियां करिणो आहे. कमु त करिणो आहे न, कमु त जेसि ताईं पाण ठीकु ठाक आहियूं हमेशह कमु करिणो आहे. त कुझु आहिनि प्रोग्राम तव्हांजे बारे में जेको चयो आहे त अॼु जे दौर में
जॾहिं की को घणो करे ख़ुदगर्ज़ीअ जो दौरु हली रहियो आहे ऐं माण्हू पंहिंजे स्वार्थ जे नशे में आहिनि, उन दौर में बि तव्हां ग़रीबनि गुरबनि जे लाइ सोचो कि अनाथ ॿारनि खे तव्हां हिमथायो, उन्हनि जी परगोर लधी, उहो कीअं ख़्यालु अचानक सां? ॾिसो, सभिनि माण्हुनि खे कुझु न कुझु त इच्छा थींदी आहे, मूंखे कुझु करिणो आहे, अंदरि जी ॻाल्हि थींदी आहे। को कंदो आहे ॿुधाईंदो कान्हे, को कंदो आहे ॿुधाईंदो आहे। पर असांखे 2001-2 जे भूकंप खां पोइ गुजरात कच्छ में, उन खां पोइ असां ॾिठी जेके उते हालात, असां स्कूल खे गोद खयोंसीं। 126 स्कूल पूरो हा 126 ॿार हुआ। किथे? उहे गांधीधाम में? गांधीधाम जे भरिसां जॾहिं इहो ज़िलज़िलो आयो। हा ज़िलज़िलो आयो उन भरिसां। त 126 ॿार हुआ। असां उन्हनि लाइ उन्हनि खे चयोसीं भई हिननि जी जेकी बि सॼो लालन पालन जेको हिन जी पढ़ाई वग़ैरह असां ख़र्चु कंदासीं। त हाणे थोरो थोरो कमु कंदा आहियूं, कोई ॾाढो वॾो कमु त ज़िंदगी में कयो कान्हे, करण जी ॾाढी इच्छा आहे। त उहो थींदो, का अस्पताल आहे, ॾिसो इंडस्ट्री आहिनि हुते, एॾा माण्हू आहिनि, त उन लाइ अस्पताल, उन्हनि जा ग़रीब परिवार इंडस्ट्रीज़ में स्कूल थी वियो, पंचायत लाइ कुझु कमु थियो उते थी वियो। बॉम्बे में जीअं नीडी माण्हू आहिनि, हॉस्पिटलाइजेशन वग़ैरह कुझु करिणो आहे, कंहिंखे तकलीफ़ूं आहिनि, त थोरो थोरो कंदा आहियूं। एॾो वॾो त कान्हे, पर जॾो बि थोरो घणो त कंदो, पर इच्छा आहे की हिनखे थोरो वधीक अॻियां वधायूं। चैरिटीअ में बि थोरो ज़रूरी आहे। ॿी ॻाल्हि जेका आहे त नौजवान तबिको जेको अॼु जो आहे, तव्हां बि नौजवाननि में घणा हूंदा, पर तव्हां खां उन्हनि में सिंधी हुअण जो अहसासु घटि थींदो थो वञे। तव्हां इहो कॾहिं महसूसु कयो आहे? तव्हांजे घर में बि नंढा ॿार आहिनि, त उहो उनखे अहसास खे कीअं क़ाइमु रखिजे त असां सिंधी आहियूं, असांजी ॿोली सिंधी आहे, असांजो वरसो जेको आहे उहो तमामु हिकिड़ो ज़ख़ीरो जेको वॾो आहे। ॾाढो टची क्वेश्चन आहे, छोकी हर घर में अॼुकल्ह जेकी नई जनरेशन आहे, जीअं मुंहिंजी डॉटर UK मां पढ़ी आई आहे, ग्रेजुएट पोस्ट ग्रेजुएट आहे मैनेजमेंट में। मुंहिंजो सन, मुंहिंजो पुटु, उहो इंजीनियर आहे, उहो बि त लंडन मां थी आयो आहे। थी ज़रूरु लंडन मां आया आहिनि, पर मां हुन खां सिंधी में ॻाल्हाईंदो आहियां। अच्छा। हा हा, हू भले मूंखे करे हिंदी में जवाबु ॾींदा हुजनि, उहा ॻाल्हि अलॻि थी वई, पर एटलीस्ट हू सिंधी तव्हांजी ॻाल्हाइण सम्झनि था। हा हा, जो हुनजो जवाबु भले हिंदी में। हा हा बराबरि, थोरो घणो सिंधी बि ॻाल्हाईंदा, अहिड़ी ॻाल्हि कान्हे सिंधी कान ॻाल्हाए सघंदा, सिंधी बि ॻाल्हाईंदा आहियूं। मां त सिंधी ॻाल्हाईंदो आहियां, मुंहिंजी वाइफ हुजे या मुंहिंजा ॿार हुजनि या मुंहिंजो पुटु धीउ केरु बि हुजे, हू बि ॻाल्हाईंदा आहिनि सिंधीअ में थोरो। पर इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु सच आहे, जेको ॾिसूं पिया ज़माने में की जेकी नई जनरेशन, नवां ॿार आहिनि, उन्हनि खे लॻाव घटि आहे। अहिड़ो कीअं पैदा थिए, कुझु हुन लाइ सोचे सघिजे थो? छाकाणि जेसिताईं की असां उन पासे ध्यानु न ॾींदासीं त असां मिसारजी वेंदासीं। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु तव्हांजी बिल्कुलु सची ॻाल्हि आहे। उन लाइ पाण सभिनि माण्हुनि खे कमु त करिणो खपे, कीअं थिए छा थिए। रंगमंच वग़ैरह आहे सिंधी, उनखे ठाहिण जो कुझु थी सघे थो, बिल्कुलु करिणो खपे, इतिहास जे हिसाब सां आणणु घुरिजे। बिल्कुलु। उन हिसाब सां तव्हां इन ॾिस में बि चैरिटीअ जो क़दम अॻियां वधायो, जीअं सिंधी ॿोली ऐं सिंधी साहित्य असांजी ज़िंदह रहे। बिल्कुलु हिसाब सां। पर हिकिड़ी ॻाल्हि असां हिन में मां ॾिसां पई, ॿार जेके अॼुकल्ह जा ॿार आहिनि, कुझु पंहिंजी संस्कृति भुलिया कान्हनि, भले ॿोली भले अधु सिंधी ॻाल्हाइनि, अधु हिंदी ॻाल्हाइनि, अधु इंग्लिश ॻाल्हाइनि, उहो तव्हांखे ख़बर आहे जेकी हालत आहे, पर पंहिंजी जेकी संस्कृति आहे उनखे कान था भुलिजनि। मतिलबु पंहिंजा जेके त्योहार आहिनि, संस्कृतीअ जो मतिलबु घर में उथण वेहण या वार त्योहार। अच्छा, तव्हां बि सभु ॾिण वार सभु ॿारनि खे ख़बर आहे? सभु जेको बि आहे वार त्योहार जेको थींदो आहे सभु। ॾिसो, इहा तमामु सुठी ॻाल्हि आहे, तव्हांजे घर में एतिरो कुझु उन्हनि खे तव्हां ॾिनो आहे, पर मोस्टली घणनि खां पुछो वञे त बाबा थधिड़ी छा आहे, घोघियो छा आहे, त ख़बर न पवंदी इहे असांजा कहिड़ा ॾिण आहिनि। झुमिर छा आहे, छेॼ छा आहे, ख़बर न पवंदी। ऐं घणनि खां त एतिरो बि विसरी विया त हेमू कालानी केरु आहे, भगत सिंह यादि आहे, पर हेमू कालानी विसरी विया आहे। सो मां चाहींदुसि त तव्हां यंगस्टर्स खे, असांजे नौजवाननि खे कोई मैसेज ॾियो, कोई पैगाम ॾियो त छा कीअं हू पंहिंजी ज़िंदगीअ जो अॻियां वधनि। छाकाणि तव्हां जीअं हवा पाणी ऐं बाहि पंहिंजो रस्तो पाण जोड़ींदी आहे, तव्हां बि उन नमूने पंहिंजे कशाला कढी पंहिंजी संघर्ष करे पंहिंजो हिकु मुक़ाम अलॻि हासिलु कयो आहे। त मां तव्हांजो हिकु संदेश यंगस्टर खे ॾियणु चाहींदुसि, त तव्हां छा चवणु चाहींदा? जी, पहिरीं ॻाल्हि जी तव्हां चयो भई ॾिण वग़ैरह वग़ैरह जेके आहिनि, मां चवां मुंहिंजी जेकी धर्म पत्नी आहे उहा ॾाढी धार्मिक आहे।
उहा माण्हू उन वटि पुछणु ईंदा आहिनि की सुभाणे छा आहे, परीहं छा आहे, ॾींहुं कहिड़ो आहे, कॾहिं कहिड़ो ॾींहुं आहे, उहो ॿुधाईंदी आहे माण्हुनि खे सभिनि खे। हा, पंहिंजो पंचांग मंचांग ॾिसी सभिनि माण्हुनि खे उहो ॿुधाईंदी, उहा हुनखे ॾाढी रुची आहे हिन कमनि में आहे। त उहो त पंहिंजो पंहिंजो कमु कंदी रहंदी आहे। मां पाण घटि थो कमु कयां, पाण मुंहिंजी इच्छा आहे की मां थोरो पाण वधीक करे सघां। हाणे ॿारनि लाइ, नई पीढ़ी लाइ त संदेश इहो आहे की पंहिंजे जेको पाण चवंदा आहियूं पंहिंजी फैमिली बॉन्डिंग या घर जी थोरी शयूं वधीक मज़बूत सां थी हलूं उन्हनि सां गॾु, त पाणखे उन्हनि सां ॻाल्हाइणो, ॿुधाइणो, थोरो वधीक पंहिंजो समाज में अचणु वञणु वधाइणो खपे। ऐं ॿियो जेके पंहिंजा प्रोग्राम रखो, जीअं तव्हांजी एसोसिएशन वग़ैरह काफ़ी प्रोग्राम रखे थी, ऐं मां ने ॾाढी पाण तारीफ़ थो कयां की तव्हांजो टाइम कढी तव्हां एॾो कमु कयो था। त उन हिसाब सां इन टाइप जो अगरि एक्टिविटी जे मतिलबु वधंदी त नौजवाननि खे असांजे जेके सभ्यतिक प्रोग्राम आहिनि या असांजा जेके त्योहार आहिनि, असांजा जेके मेल जोल जा जेके वसीला आहिनि, उन्हनि खे वधाइणो खपे, जीअं हिक ॿिए सां मिली करे ऐं सिंधियत जो पैगाम ॾेई सघनि, उन ॻाल्हि खे भुलिजणु न घुरिजे। बसि महिरबानी, थैंक यू, तव्हां असां वटि आया, महिरबानी, तव्हां पंहिंजा वीचार ॾिना। यकीनन असांजा जेके नौजवान आहिनि, तव्हांजे हिन सॼे लाइफ जे जेको स्ट्रगल करे तव्हां हिन मुक़ाम ते पहुता आहियो, उन मां कुझु न कुझु पिराईंदा ज़रूरु। थैंक यू।